पोस्ता रंगली भी आहे। अच्छा जी जी। हाणे असांखे थोरो जेका भेलार की कोडर आहे उन्हनि जो असांखे थोरो नमूनो ॾेखारींदा त उहा कहिड़ी आहे, उहा कीअं आहे, उन में साईं नवाण कहिड़ी आहे? साईं हीअ भेलार की कोडर सॼी वेंदी आहे। जी। अच्छा इन जो वज़न घणो थींदो बिना गन जे? साईं बिना गन जे ही तक़रीबन 2200-2300 ग्राम जी। अच्छा ऐं कुहाड़ी? हीअ कुहाड़ी आहे जेका तव्हां ॾिसी सघो था। ही बि भेलारनि में ठहनि पियूं या ही भेलारनि वटि आम आहिनि? अवाइली दौर में सर ठहंदियूं, हिन वक़्तु ही न पियूं ठहनि। इन्हनि ई शयुनि खे असां वरी ॿीहर जेको आहे ज़बरदस्त में हाणे जी इहा ई जी। शइ असां पेश कंदासीं। अच्छा हिन ॾाठे जे बारे में बि थोरो ॿुधायो जेको भेलार को ॾाठो आहे। जी जी। साईं हिननि वटि तमामु बहितरीनु शयूं रखियल आहिनि जेकी आम दुकाननि ते आम शहरनि में इहे शयूं न पियूं मिलनि। सर ही भेलार को ॾाठो आहे जेको तव्हां आस पास में तव्हां हिस्ट्री कलेक्ट कयो, इहा शइ तव्हांखे तमामु घटि नज़र ईंदी। अच्छा जेका भेलार की कोडर आहे उन जी वधि खां वधि हाक ॿियनि ज़िलनि ताईं बि मौजूदु आहे, उहा पसंदि कई? बिल्कुलु चइनी सूबनि में असांजी कोडर वियल आहे ऐं काफ़ी हदुनि ताईं इहे कम जारी सारी बि थिया आहिनि। पर इहो मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुको आहियां त 2010 खां पोइ हीउ सिस्टम ड्रा थी वियो असांजे ॻोठ में, जंहिंजे करे असां हीउ सिस्टम वरी बहाल कयो आहे। भला असांजे हिन ताल के सूबेदेरे में या ज़िले खैरपुर में भेलार की कोडर ॿियो केरु केरु ठाहे पियो? जीअं हिकिड़ो त तव्हां पाण भेलार आहियो। साईं उन में काफ़ी सारा कारीगर आहिनि राणीपुर जा, जंहिंमें सीनियर कारीगर इमाम बख्श लोअर सियाल। अच्छा उहो ठाहे पियो? हा। ही जेका कोडर पई आहे उस्ताद गुलज़ार सियाल उहो बि ठाहे पियो? हा, इहा उते कोडर ठाही वञे। अच्छा ही जेका कोडर पई आहे उन जे बारे में ॿुधायो बिना उन जे ॿियनि जे जेका आहे। ही भेलार की कोडर सॼी वञे थी जंहिंजो वज़न तक़रीबन 2300 ग्राम आहे ऐं हिन जी बीहक ऐं जोड़जक तव्हां पाण ॾिसी सघो था। अच्छा हिन जो छा ही पाहो ॿियनि खां मज़बूत आहे? हा इन में हथरादू पाहो लॻायो वेंदो आहे। भला ॿियो जेकॾहिं तव्हां वटि अकेलो पाहो आहे त उहो ॾेखारियो। अच्छा ही आहे जी ही पाहो वठी करे तव्हां सेट था कयो? जी जी। ऐं ही जेका प्लेट पई आहे उन जे बारे में थोरो? हीअ कोडर जो फ्रेम आहे जेको हिन महिल पंहिंजे हथमी शिकिल में न आहे, लोहार के प्रोसेस में आहे। लोहार के इस्तिलाह में हिन खे छा चऊं प्लेट खे? हिन खे चादर या तरी सॾी। अच्छा तरी। जी जी। अच्छा हे तरी सॾी जी इन